करार में 7 वरनि जी नींगरी प्रिया कुमारी वारो केस अॼु बि जेको आहे उहो सवालिया निशान बणियल आहे। 4 साल गुज़रण बावजूदि हिन वक़्त ताईं प्रिया कुमारी बाज़राब नाहे थी सघी। जॾहिं त चूंडियल नुमाइंदनि ऐं पुलिस ऑफिसरनि पारां बार बार वक़्त बि वक़्तनि आसरा न आहिनि त प्रिया कुमारी बाज़राब थींदी, पर हिन महिल ताईं प्रिया कुमारी जो उहो बि ॾस पतो नाहे पियो। जॾहिं त गुज़िरियल ॾींहुं IG सिंध जावेद आलम मुंडो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त प्रिया कुमारी राहिब शहर वटि क़ैद आहे। इन बयान खां पोइ जेको आहे केस में बहस मुबाहिसो शुरू थी वियो आहे। इन हवाले सां असां सां गॾु प्रिया जो वालिद राजू मिल मौजूदु आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अरे चौथों साल थियो आहे, माना 4.5 साल थी विया आहिनि। माना यात्रा दिलासा इहे बस 5 ॾींहं ॻाल्हियूं करे वरी फिरी था वञनि। सिंध हुकूमत जी ज़िमेदारी आहे, चाहिनि त उहो देरी 5 मिंटनि में बादियाब कराए सघनि था। बाक़ी यात्रा दिलासा कूड़ा आसरा दिलासा ॾेई माना इहे रोज़ु आसरा दिलासा ई रहिजी विया आहिनि, ॿियो भाई कुझु ई कोन्हे। अच्छा, छा था सम्झो वक़्तु वक़्तु हुन आसरा बि मिलिया आहिनि ऐं IG सिंध जेको बयानु ॾिनो आहे त नींगरी जेका आहे उहा राहिब शहर वटि आहे, इतला मिलिया आहिनि। सो राहिब शहर वारनि या ॿिए कंहिं सां राब्तो कयो आहे हिन वक़्त ताईं? न, हाणे असांजो त कोन्हे वास्तो न धाड़ियुनि सां न उन्हनि ॿियनि सां। असां वधि रियासत खे चवंदा हुआसीं, हुकूमत खे चवंदा हुआसीं त हीउ मसइलो जल्द खां जल्द असांखे ॼाणी रिकवर कराए ॾियनि। तव्हां बचनि वारा जेकॾहिं आहे कंहिं वटि आहे, धाड़ियुनि वटि आहे, पुलिस वटि आहे, असांखे त ख़बर कान्हे कंहिं वटि आहे। असांजो मसइलो हल कराए ॾियनि। असां IG सिंध खे जेको नओं IG थियो आहे उनखे चवंदासीं असांजो मसइलो जल्द खां जल्द रिकवर कराए ॾियनि। हाँ, जीअं मां राजू मिलियूं ॻाल्हियूं ॿुधियूं, इहो चवणो आहे त असांखे मुसलसिल सिर्फ़ु आसरा ई मिलंदा था रहनि प्रिया कुमारी जी बाज़राब मिले। हाणे सवाल इहो आहे त सिंध हुकूमत या पुलिस ऑफिसर न्याणी खे बाज़राब कराईंदा या न। कैमरा टीम सां गॾु आमिर जोगी, WTA न्यूज़, सक्खर।